जो सुभान अल्लाह अभी जी का महफिल जी मुख्तसर महफिल की जेका निस्बत आहे मदरसा शहीद सैयद शफीक अहमद शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह रेलवे कॉलोनी जानो पारो कोटली जामशो ये तरफा अभी जी का महफिल की निस्बत आहे नक्शबंदी तरीके जा अगवान सालार हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-अफ़सानी शेख अहमद फारूकी सरहदी सब तो रहमतुल्लाह अलैह सबका पेर होने जी वसी खणी जे जोश मुबारक उन जे ईसाले सवाब दे है जेको मदरसे में पढ़ायो वियो खत्मुल कुरान सलातो सलाम दुरूद यासीन शरीफ या मुजद्दिद सूरह रहमान जेको कुछ अॼु उनखे साले सवाब पेश कई तो बीजे का निस्बत आहे कादरी तरीके जा सिपह सालार बल्कि असां भी उन जा खादिम नौकर उन जे गुलामन जा नौकर जिनके इश्क जी जेतरी तारीफ़ कजे उहा तमामु घटि आहे जीअं सदाम तव्हांजे साम्हूं उन जी नात पढ़ी वियो त हक़ीक़त आहे असां छो घबरायूं असां छाजे लाइ घबरायूं जन्नत बि मुस्तफ़ा जी आहे अल्हम्दुलिल्लाह त हीअ काइनात बि मुस्तफ़ा जी आहे असां बि मुस्तफ़ा जा आहियूं त उन हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी सब तो रहमतुल्लाह अलैह उन जो भी उर्स मुबारक अल्हम्दुलिल्लाह इन मदरसे में तालिबन जे साम्हूं ऐं मदरसे जे उस्तादन जे साम्हूं अल्हम्दुलिल्लाह मुख्तसर टाइम भलाई पियो वञे दुआ आहे अल्लाह करीम ज़ाहिरी रब करीम इन्हनि जो असांखे अञा वधीक फैज़ नसीब फरमाईंदो आमीन ऐं अल्लाह ताला महशर जे मैदान में उन्हनि जी ज़ियारत ऐं शफ़ाअत असां यहां के रब करीम नसीब फरमाईंदो त इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम आहे हाणे बस 10 मिंटनि जे लाइ ॿिन्ही शहंशाह साईं इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैह ऐं साईं मुजद्दिद अल-अफ़सानी इमाम रब्बानी शेख अहमद फारूकी सरहदी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी ते चंद मिनट रोशनी विझण जे लाइ आउं मदरसे जे उस्ताद हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ मुफ्ती साईं हुज़ूर बख्श हुसैनी खे गुज़ारिश कंदुसि त चंद मिनट उन जी ज़िंदगीअ ते रोशनी विझनि उन खां पोइ इंशाअल्लाह ताला सलातो सलाम थींदो दुआ थींदी लंगर थींदो बैद में इंशाअल्लाह ताला इशा जी नमाज़ थींदी तो सुभान अल्लाह तो इंशाअल्लाह ताला साईं के दावत दूं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी हिकिड़ो नंढिड़ो ऐलान तव्हांखे ॾियां थो दावत थो ॾियां चंद ॾींहंनि खां पोइ हिकु अहिड़ो महीनो अचे थो तव्हां सभिनी खे ख़बर आहे हाणे जे महीने जूं साज़िशूं बि शुरू थी वियूं त कंहिं न कंहिं तरीक़े सां आशिक़नि खे ब्रेक कजे वॾियूं साज़िशूं हलंदियूं पियूं पर यादि रखो उन्हनि साज़िशुनि खे ऐं उन्हनि दुश्मननि खे उन्हनि दुश्मन इस्लाम खे चैलेंज करणो आहे वो कीअं चैलेंज करणो आहे भेणो न आहे बारूद न आहे खणणो हथियार न आहे खणणो अगरि चैलेंज करणो आहे त हर घर मुस्तफ़ा जे खुशीअ में सजाइण मां चओ अगरि चैलेंज करणो आहे यादि रखो चैलेंज करणो आहे त ॿियो कुझु बि न हथियार न कार न गंद न घटि वधि ॻाल्हाइण कुझु बि न आहे चवणो बस इहो यादि रखो जितां मुनाफ़िक लॻे जितां गुस्ताख़ लॻे उते हुजूर जे लब्बैक वारो झंडो नज़र अचे ऐं परे खां ख़बर पवे
तई आशिक रसूल जो घर परे खां पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, आशिक रसूल जो घर त सजल आहे, पर यादि रखिजो उहो चोरीअ जे बिजलीअ में न सजाइबी। यादि रखो, क्लियर ॻाल्हि आहे, चोरीअ जे बिजलीअ में घर सजाइण ग़लति आहे। ऐं पाड़े वारे खे तकलीफ़ ॾियणु ऐं उनखे चइबा चंद मिंट परे थी मां झंडो थो लॻायां, पोइ कलाकनि जा कलाक छित ते वेही ऐं घर खे सजाइण, इहो बि ग़लति आहे। यादि रखो, मुस्तफ़ा जो मीलाद, मुस्तफ़ा जी शान में घर सजाइणो आहे, तकलीफ़ कंहिंखे बि नाहे ॾियणी, बसि कंहिंखे बि नाहे ॾियणी। जेकॾहिं पाड़े वारो चए थो बाबा मुंहिंजी भित में न किलो न लॻा, नाहे लॻाइणो, पाड़े वारो मालिक आहे न, नाहे लॻाइणो, बाबा ओ ते रस्तो न कर झंडे जो, नाहे करणो, को मसलो कोन्हे। ईअं नाहे त ज़ाहिरी तरीक़े सां उनखे चए तूं मुनाफ़िकी, तूं हरामी, मां झंडो रुस न लॻायां, इहा ग़लति आहे, इहा 100% ग़लति आहे। बाक़ी दुकान हुजे, हली हुजे, घर हुजे, वण हुजे, जिते हुजे, आशिक आयो त इंशाअल्लाह ताला हर को आशिक रसूल मुस्तफ़ा जी आमद जी ख़ुशी मल्हाईंदो। केर केर मल्हाईंदो हथ मथे कयो, सुभान अल्लाह। आमद जा नारा लॻायो, सरकार जी आमद, दिलदार जी आमद, सरदार जी आमद, अंठार जी आमद, तुझे जी आमद, मुझे जी आमद, तुझो प्यारो मुझो प्यारो, तुझो सहारो मुझो सहारो, नबी शाही जो नूरी नज़ारो, सुभान अल्लाह। बस अल्लाह ताला असांखे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे, ऐं रब करीम असांखे इन महीने खे ज़ोरो शोर भलाइण जी तौफ़ीक़